नाज़रीन, हैदराबाद जी साइट एरिया वाले इलाइक़े जा 3 नींगर दरिया में बुॾी फोत थी विया आहिनि। इतला ते रेस्क्यू 1122 जे टोबन सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। हिन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे एसएस न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम उनर। जी इब्राहिम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद जे साइट वारे इलाइक़े ऐं जुणे जो कॉलोनी जे रिहायशी 3 ॿारड़ा सिंधु दरिया में बुॾी फोत थी विया आहिनि। इतला ते रेस्क्यू 1122 जे टोबन सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। बुॾी वियल छोकिरनि जी सुञाणप एज़न वल्द हबीब अहमद, मोहम्मद हसन वल्द मोहम्मद शाहिद ऐं आतिफ़ जे नालनि सां कई वई आहे। टई छोकिरा पाण में दोस्त हुआ। सुबुह 7 बजे धारे घरां गॾु थी दरिया तरफ़ वेंझण विया। ॿुधाए पियो वञे त 4 नंबर वारे इलाइक़े तरफ़ वेंझण विया, पर अफ़सोस दरिया में बुॾी फोत थी चुका आहिनि। 3 छोकिरनि मां 2 छोकिरनि जो लाश जेको आहे दरिया मां कढियो वियो आहे, जंहिंजी सुञाणप आतिफ़ ऐं एज़न जे नाले सां कई वई आहे। मोहम्मद हसन नाले छोकिरे जी तलाश जेको आहे अञा ताईं जारी आहे। रेस्क्यू गोताखोरनि जो इहो ई चवणु आहे त लाश जी तलाश जारी आहे। जल्द खां जल्द लाश खे जेको आहे दरिया मां कढी वारसनि हवाले कई वेंदी। जी इब्राहिम, जी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।